अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन उदासी टेक यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु दुलाब जी अपडेट्स। जी हाँ दोस्तों, अॼु राति दुलाब तव्हांखे ख़बर अचिणो आहे। दुलाब में मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, यानी सोडर पंहिंजी जान छॾाइण जे लाइ हाणे को न को जान गेम खेॾंदो, को न को सियासत कंदो ऐं रहिज़न सां उहा डीलिंग कंदो ऐं रहिज़न पहिरियों त मुतफ़िक़ न थींदो, पोइ उन जी ॻाल्हि मञी वेंदो ऐं सोडल जी ॻाल्हि ते एग्री थी वेंदो। पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां सोडल हितां निकिरण जी कोशिशि कंदो, इन्हनि सां डीलिंग करे उबती सुबती जान छॾाईंदो पंहिंजी ऐं पंहिंजे चाचे जी। हुन मुराद फाथो पियो आहे पंहिंजे दुश्मननि में जेका शाहनवाज़ घुराया आहिनि उन्हनि जे पोयां आहे, उन्हनि खे ॻोल्हे थो उन्हनि खे पूरो करण जे लाइ। ऐं हुनखे सोडल जी टेंशन बि आहे, हाणे हे कोशिशि कंदो हुन मां जान छॾाए, सोडल जी बि जान छॾायां। हेॾां बि कोशिशि कंदो, होॾे बि कोशिशि कंदो, उन खे ॿ दुश्मन मुख़्तलिफ़ पइजी विया आहिनि। ऐं होॾो वरी मंसूर खान पुलिस में हथीको आहे, तमामु जल्द पुलिस मां जी जान छुटंदी। लेकिन ईअं हलंदी रहंदी छिक छिक हलंदी रहंदी पुलिस हिकिड़े माण्हू खे छॾींदी त वरी ॿिए खे खणंदी, ॿिए खे छॾींदी त वरी टे खे खणंदी। अहिड़े हिसाब सां मंसूर खान सां इहे मसइला मसाइल हलंदा ई रहंदा। तंग थी मंसूर खान बाद में हथियार पंहिंजे हथ में खणंदो। इहा हुई अॼु जी अपडेट। जे तव्हांखे सुठी लॻी त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा, पेज खे फॉलो कंदा।